नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए विलायत, गाजी करे नाराए विलायत, नारा हैदरी, नाराए हैदरी। आबाद रहो, सलामत रहो। दुआए मौला इमाम ज़माना सभिनी मोमिनन जो इन पाक फर्श अज़ा ते अचण कबूल मंजूर फरमाए। आमीन जी मेहरबानी सभई कंदो। अज जे इन पाक ज़िक्र जे सदके में जेतरा आया रहियो, जिथे भी मौला जा मातमीन, मौला हर मोमिन जी जेका तकलीफ़ दूर फरमाए। बानी मजलिस मुझे साईं काबिल एहतराम जो तडो विछाइण, इन सां गॾु जंहिं जंहिं मोमिन जो जेतिरो हिस्सो आहे मौला उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़ाफ़ो फरमाए। आमीन सभई चवंदो। तव्हां सभिनी लाइ हिकु वॾी दुआ थो घुरां। अल्लाह तोखे वास्तो आहे आलिया जी यतीमी जो, हे जेतिरा वेठल आहिनि या जिथे भी बतूल जा आज़ादार आहिनि, हर मोमिन के मातमी के मौत खां पहिरीं करबला ऐं शाम जी ज़वार इलाही। आमीन। असांजे आका, असांजे मौला, असांजे मालिक साहिब असर ज़मान जो जल्द ज़हूर फरमा इलाही। आमीन। सभिनी दुआनि जी क़बूलियत ख़ातिर गॾिजी बुलंद आवाज़ सां सलवात। अंजुमन सफ़ीना मासूमीन जा जेतरा भी अराकीन आहिनि, जेतरा भी मेंबर आहिनि या इन ॻोठ जा जेतरा आज़ादार आहिनि, मौला उन्हनि जी ड्यूटियूं क़बूल फरमाए, उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़ाफ़ो फरमाए। सलवात सभई बुलंद आवाज़ सां पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला शफी नबीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। गॾिजी पढ़ो सलवात। अर्ज़ तो कयां अज पहली वारी दरबार दे विच ते पये नो इमरान दियां दी, जेड़ी अज ताईं नहीं बाहर आई है। इज्जत कुल नबिया। मरहबा मौला तुझे हाय कबूल करे। अल्लाह जी इज्जत। बानी जो हुकुमात टाइम 20 मिनट तव्हांजे साम्हूं ऐलान थियो आहे। कोशिश कंदो सघ में मां पुरसो करे वञा। हुकुम थियो आहे साईं जो। मुंहिंजे ज़हन में हुयो त मां अली जी धीअनि जो कूफे अचण पढ़ा हा, सेणनि जो हुजणनि कूफे में पढ़ा हा, लेकिन उथियुमि त साईं चयो आलिया सेण जी पाक अम्मा जा मसाइब पढ़। मुंहिंजी कहिड़ी ताक़त आहे जो मां हिन सेण जा मसाइब पढ़ी सघां। मसाइब जो हिकु जुमिलो मां पढ़ा, तूं शीओ हाय कजां। एॾा के दुख ॾिठा आहिनि ज़हरा जंहिंजो ॿारो परदे में रत थो वेठो रोए। तूं हाय बि न करी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। तुंहिंजो इमाम त माउ खे रत थो वेठो रोए। रोई रोई चए सलाम हुजे मूंखे मुंहिंजो उन दरवाज़े खे जिन खे उम्मतनि जलायो आहे। कहिड़ो दरवाज़ो आहे? उहो दरवाज़ो आहे जिथे नबी बि बीही वञे। बाबे जी ज़िंदगी में दरबार अचे हा, मुस्तफ़ा उथी बीहे हा। बाबे खां बाद मुंहिंजी सेण आई आहे न, 4 कलाक बीठी रही आहे। शबे जा मातमदारो हिकु दुआ घुरंदा कयो, शल कोई ईअं ग़रीब न थिए जीअं बतूल उन जूं थियूं थियूं।
मातमियों जेका दरबार में वञण वारी रात ही न मदीने में हर कोई सुतो आ ज़ैनब जी मां न सुती। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। कॾहिं धीअनि सां गॾु रोए हा, कॾहिं दाइन सां गॾु रोए हा, कॾहिं हसन हुसैन के भाकुर पाए मुंहिंजी साइण रोए हा। आलिया खां साइण फिजा पुछा बीबी अञा दरबार त सुभाणे थी वञे, हिन महिल एतिरो छो थी रोए? आलिया के भाकुर पाए रोई थी चए ज़ैनब जो कसम आ रोआ इन लाइ थी जो मूं ज़हरा के सवाल करण ईंदो ई न। मरहबा मरहबा। अल्लाह जाने तू केड़े ख्याल में आ जो तू शिया हुजी हाय न करे। मां त मसाइब जो जुमलो पहिरें पढ़ियो आ ते एतिरा मसाइब में साइण जा तुंहिंजो ॿारहों रत थो वेठो रोए। साइण दरबार त वई नाहे, अग में एडो थी रोए रोई थी चए इन जे करे थी रोआ जो मूंखे ख़बर ना है सवाल कीअं थींदो आ। मां कायनात के ॾियण वारी आ, सुभाणे घुरण कीअं वञ। अल्लाह अकबर। मौला तुंहिंजे धीअनि जा पर्दा रखे। आई आ मुंहिंजी साइण दरबार, कोशिश कयां थो त महीद छॾे छॾे वञण कयां चंद मिंट। मातमी मुंहिंजी साइण अञा दरबार जे अध ते पहुती आ। बतूल साइण रुकजी वई आ। एतिरो रुनी आ मुंहिंजी साइण जो पर्दो जेको हुन मां पुसी वियो आ। फिजा रोई थी चए अञा कुर्सियूं त परे न बीठी, हाणे एडो थी रोए रोई थी चए फिजा भेण समझी वई आ अॼु मां हितां खाली थी मोटो। अल्लाह अकबर। जेके मां जे झोलनि खां साइण खे परचाईंदा आयो रोंदा आयो उन जी हाय बुलंद थींदी। साइण फिजा रोई थी चए बीबी अञा त घुरियो न थई, कीअं थी चवे तू खाली थी वञे? रोई थी चए भेण फिजा उहा जाइ आ जॾहिं मां बाबो हूंदो हो, हिन जाइ ते ईंदी मुंहिंजो बाबो उथी बीहंदो। अज मां ज़हरा आई आ, कुर्सन ते वेठल खिली हिक ॿिए खे ॾा चवनि उहा थी अचे जेका कॾहिं ॿार। मरहबा मरहबा। शर्माए न रोए जाए, मतां कंहिंसां गॾु सजाद रत वेठो रोंदो हुजे। अल्लाह अकबर। मौला तुंहिंजो कोका क़बूल करे। मुंहिंजी साइण आई आ कुर्सिन वारनि जे साम्हूं, बेगैरत उम्मत कुर्सन ते बीठी रही, मुंहिंजी साइण बीठी रही आ, अल्लाह जी इज्जत बीठी रही। शरीफ अज़ादारो काफी देर खां बाद रोई थी चए चाचा सलमान इन्हनि खे चयो मां बतूल थकजी पई। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। चाचा सलमान इन्हनि खे चयो मां ज़हरा थकजी पई आ, मां नवाब पीर जी थी आया, मुखे बीहण न ईंदो आहे। इन्हनि खे चयो मां बीही नथी सघां। बीबी कीअं आई आ? मां हक़ घुरण आई आ, गवाह उहे ॾिनई जिन खे ईसाई न मञियो नसरानी न मञियो। कबूल नाहे हसनैन जी गवाही, काई लिखत बाबे जे हथन सां लिखल सन्नत ॾिनई। हीअं कुर्सियुनि ते वेठल पिया पढ़नि, ज़हरा ॾिसंदी रही आ। हिकु कमीनो पढ़ी ॿिए खे ॾे हा, ॿियो पढ़ी टे खे ॾे हा, टियों पढ़ी चौथे खे ॾे हा। कुर्सियुनि ते वेठल पढ़ंदा रहिया, रोंदी रही हसनैन जी अम्मा। कोई सैयदा मूंखे नौकर समझी कनीज़ जो पुट समझी माफ़ कजो। ॿीहर सन्नत ॿिए नंबर कुर्सी वारे जे हथ में आई आ। सैयदा जे साम्हूं तहरीर जा टुकड़ा था। अल्लाह अकबर। टुकड़ा तहरीर जा नहा ज़हरा जे जिगर जा। मरहबा मरहबा मरहबा। मां रुकजी न लाइ वियो आहियां त मां ॾिसां थो पियो अल्लाह करे हर अख रोई पए। तुंहिंजे मुंहिंजे रोअण लाइ हिकु घोड़ो काफ़ी आहे जो क़बर में कम अची वञे। तूं हुसैन जी अम्मा खे रोअण आयो आहे। हुसैन केर? जेको अल्लाह जो कर्ज़ न रखे उहो हुसैन, जेको नाने जो कर्ज़ न रखे उहो हुसैन। जॾहिं तूं हिन जी भेण मां खे रोई क़बर में ईंदे न, तुंहिंजे सिरां ते ना वेठो हूंदो रोई चवंदो दड़का न ॾियोसि ज़ैनब थी चादर के रोअंदो। मरहबा। मौला तुंहिंजी जवानी रखे, सैयदा तुंहिंजूं कूका क़बूल करे। नंढड़ा था रोअनि, बुढ़ड़ा था रोअनि, जवान था रोअनि। ज़माने वारा चवंदा आहिनि शिया रोअंदा आहिनि, मां चवंदा गैरतमंद लाइ रोअंदो आहे। बेगैरत खे कहिड़ी ख़बर? ज़ैनब बाज़ार कीअं वई, ज़हरा दरबार। मरहबा मरहबा। साइण तुंहिंजा पुरसा क़बूल करे। मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, मां दुआ थो घुरां। अल्हम्दुलिल्लाह टुकड़ा थिया रसूल जी सन्नत
ये टुकड़ा रसूल जी सन्नत जा नहा सैन जी जिगर जा मातमियो टुकड़ा मां वो लफ्ज छड़े छो जो अदब में पढ़नो न टुकड़ा आया जमीन ते गड जवान ने जन्नत सरदार होया जन्नत जा गड माओ सा बिन्नी जे सामो मुंजी सैन वेठी आ जमीन ते ज़ाहिरन उम्र घणी लिखंदा है 18 सालन में कोई बुढ़ड़ो थींदो अल्लाह अकबर देर केतरी लगी एक बुजुर्ग जाकिर पढ़ंदो देर एतरी लगी हिय टुकड़ो खई सर जा वार सफेद अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर शबीर मातमदारो मुंजी सैन खणे टुकड़ा थी दिसे हुसैन के दी खणे दरबार में सन्नत जा टुकड़ा थी दिसे शबीर के दी बई पुत्र अगते आया हसन अमीर तुझे अम्मा मां खणाया हुसैन गरीब तुझे मां खणाया अमीर पुत्र जे सीने ते हाथ रखी दे दी तू हट हुसैन तू खड़ा अल्लाह अकबर शबीर जने टुकड़ा खणाया न अमीर कदमन दे हाथ रखया अम्मा मां न खणाया हुसैन खड़ा है मां न खणाया हुसैन खड़ा है रोई थी जे इनके समझाया थी मता करबला में टुकड़ा खणा या सैयदा मरहबा मरहबा सैन तुझा पुरसा कबूल करे मुंजी सैन मोटी आ दरबार खां घर दर जलियो जनाब मोहसन शहीद जो बेगैरत न घर जो हया न कयो जाते मुस्तफा बगैर इजाजत जे अंदर न तो पढ़ी सका तू समझी वयो त मां केडो मजमून छडे आयो मुखा बाद सैयदादे जो ऐलान थियो आ साईं जाकिर हुसैन शाह मौला हयाती करे साईं जो भा हाने जवानी में ही दुनिया छडे आ जनाब अली अकबर जे सदके मौला उन जी मगफिरत फरमाए दर्जात बुलंद फरमाए जने मुजी सैन जख्मी थी न अंदरों अली शान शाह के रस्सियों पाए बेगैरत वठी आया न बाजारन में मुझी सैन फिजा अची सैन बतूल के टेक दिनी आ जख्म पंजो भुलजी यो दस कदई सजे थी दिस कदई खबे थी दिसे सैन फिजा रोई थी जे बीबी केखे थी दिसे ज़ैनब सामू थी रोई केखे थी दिसे ओ कलसूम सामू थी रोई हसनैन सामू दा रोनी रोई थी जे फिजा सब दिसा थी मुझो अली नजर न थो अल्लाह अकबर रोई दे बीबी हाने मुसलमान रस्सियों पाराए वठी आन बाजार पंजो जख्म भुलजी यो थस मुंजी सैन आई बाजार में शहनशाह अली के बचाण लाए छो जो केबला अरब जो दस्तूर हो जडे भी के अरब मर्द के मारिंदा हा सामू उन जी औरत अची विंदी घरवारी अची दिन दस्तूर हो घरवारी जे सामू अरब औरतन जे सामू मर्दन के न मारिंदा बतूल समझो मां नबी जी थी आया अली जी घरवारी आ हसनैन जी मां आया मां विंद मुसलमान हया करे मुझे अली के छड़े दींदा हेदे ओदे न दिस जा तू जान ज़हरा जाने मा दुख ज़हरा जो दो पड़ा जी सैयदा आयन किबला इजाजत सैयदा दो आयो पर चैनो सैयदन के मुझे दिस जो जी सैन बाजार में आई अची एक कमीने जे ताजियाने में हाथ विधई जको जुल्म पियो करे बीबी रोई दी जे हया कयो मा न जी घर वारी अल्लाह अकबर मातमियो ई त जुमला न इन ई जाए ते बारो सलाम करे जे तो मुझो सलाम हो जे उन नांगरन दे जिनके मुसलमानन टोड़ अल्लाह अकबर हिन साइण जने जो हिन कमीने जो ज़हरा हट न तासा हया न कंदा से ज़हरा हट न तासा हया न दिलना दे भरल मदीने जे भरल बाजार में मुसलमानन रसूल जी थी के तासे अल्लाह अकबर मरहबा 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 सैन तुझो कूका कबूल करे शबीर जा मातमदारो जेतरा दी जिंदा रही या रोंदी रही बतूल बाबे खां बाद जेतरा दी मुझी सैन जिंदा रही है रोंदी रही आ सैन आखिरी दी थियो पुत्रन के सजई वञो नाने के बुधायो जो मां जख्मी आया धियन के सने आलिया के सदे चई तबरका जी संदूक खोल मुझे मौला जी जनी मुझी सैन चयो न मुझी सैन तबरका जो संदूक खोलियो एकड़ो नंढड़ो चोलो
नंढड़ी कमीज खणी मुंहिंजी साइण ज़ैनब कॾहिं वॾे भाउ खे थी ॾिसे कॾहिं नंढे खे ॾिसी चए थी अम्मा कमीज नंढी आहे हसन हुसैन त वॾा आहिनि जेके गाज़ी जा अलम सिंगारींदा आहियो उन्हनि जी हाय अचे आवाज़ थो अचे अम्मा कमीज नंढी आहे भाइर त मुंहिंजा वॾा आहिनि रोई थी चए हसन हुसैन जो न आहे अम्मा कंहिंजो चोलो आहे चोई थी चए मूंखां पोइ मुंहिंजो पुटु अब्बास गाज़ी के चोलो पाराए चो जय मां सलाम पी चवई भई मुझे ज़ैनब जे चादर जी मरहबा 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 साइण तुझा पुरसा कबूल करे शबे जा मातमदारो बाकी 4 या 5 मिनटन जी ड्यूटी आजादारो एक बी रुमाल करबला में भा जो मेहमान इंदुई भा हुर हो रखे पेशानी ते बधाए मुंजा सलाम चोजा पुट आया नाने जी कबर ते एक पासे वडो सरदार बे पासे नंढो सरदार अमीर सलाम क्या नाना जाग मां अमीर हसन दुख बुधड़ गरीब रोई तो जे नाराज न थे त मां गरीब पंजा दुख बुधाया हुसैन बिस्मिल्लाह तू बुधाए नाने जी कबर ते वेही रोई तो चे नबियन जा नबी जाग करबला जो गरीब मिलन आयो मातिमे आजादारो नबी जी कबर हली मोहम्मद रोंदो रोंदो कबर का बाहर आयो रोई तो चे मुंजा नवाब बचड़ा केड़ा दर्द बुधड़ आयो आवाज चे नाना तुझे कबर जी मिट्टी न सुकी मुझे अम्मा दरबार वही हाय तकर हाय त तुझे वस में आ हाय तू न कंदे बतूल के केर रोंदो बेशक हुसैन मजलूमा बेशक अली मजलूमा बेशक हर मासूम मजलूमा लेकिन हुसैन जे कातिल जा नाला खणी लानत कंदो आ अली जे कातिल ते नाला खणी लानत कंदो आ जंहिंजी गुरबत मां थो पढ़ा ॾिस जे मुंडे एडी गरीब आ उन जे कातिल जो नालो भी लथो खण मरहबा 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 मौला जवानी रखई जी मां बिस्मिल्लाह कया जी मां लख दफा पढ़ा आवाज अचे नाना अगलो दर्दा मुखे कबर ताई न भूलंदो हुसैन केड़ो दर्दा रोई तो जे नाना मुझे सामू मुझी अम्मा 3 कलाक बीठी रही ओ नाना तुझा कमी वेठा रहा अल्लाह अकबर नाना अगलो दर्दा जेको हशर ताई न भूलंदो हुसैन केड़ी गरीबी रोई तो जे नाना मुझे सामू तुझे तहरीर जा टुकड़ा ओ नाना मुझी अम्मा तुझे तहरीर जा टुकड़ा भई खड़े एक बेगैरत जो भरी दरबार में हाथू थो या सैयदा मातम करना सरते मातम करे चो साइण तुझा वडार मां अल्लाह अकबर नाना जॾहिं बेगैरत न मारियो आ मुझी मारोई पई ते मां वॾी गरीब अज मुझो कोई भाउ हुजे हा मुंडे ॾिस जाए शबीदा मातम नारो मां चवंदो आ साइण तुंहिंजो कोई भाउ न हुयो तोखे मुसलमाननि घर अची मारियो आ ओ जंहिंजा गाज़ीअ जहिड़ा भारा कॾहिं शाम जी बाज़ार कॾहिं कूफे इन